पुट वेठे तो शींहं भी बुख मरी विया। जे इज़त रोज़गार करणु चाहे थो तो तोखे कुझु न कुझु करिणो पवंदो बा। बाबा मां पाण इन ई ताड़ में आहियां त को रोज़गार कयां, पर कयां त कयां कहिड़ो? जेको बि करी इज़त जो कजां, इन्हनि चोरिन फुरिन जो न सोचजां त का फुर करे पोइ गुज़र कयां। नसीबा मूं तोसां वाइदो कयो आहे, यकीन कर वाइदे ख़िलाफ़ी कॾहिं कोन कंदुसि। पोइ पुट छा सोचियो थी? आख़िर कहिड़ो रोज़गार कंदे? सोचियो अथमि त शहर में मेहन जो वाड़ो खोलियां। पुट माल हद खां वधीक महांगो आहे। जेकर खीर जो वापारु करणु चाहीं थो त पोइ उन लाइ घटि में घटि 5-6 मेहियूं हुजनि, तॾहिं वञी रोज़गार सुठो थींदो। ऐं 5-6 मेहियुनि जे लाइ घटि में घटि 2.5-3 लख हुजनि। पुट बाबा फ़िलहाल कुझु मेहूं संगत खां काहे ईंदुसि, पोइ आस्ते ॾाढे पैसा लाहे वेंदुसि। संगत जे हिन वक़्तु कमु न ईंदी त पोइ कॾहिं कमु ईंदी। इन लाइ शहर में का जगह त किराए ते घुर्जे। जॻहियूं 1 खां 5 मिली पवंदियूं, पर उन खां पहिरियां मेहूं हथु करणियूं पवंदियूं, ऐं उन करे मूंखे कुझु ॾींहं ॿाहिरि वञिणो पवंदो। वरी ॻोठ जे तरफ़ ईंदव? नसीबा मां एतिरो बेवकूफ़ न आहियां। मुंहिंजो इरादो आहे त लाड़ निकिरी वञा, उते संगत बि सुठी आहे। असली 1 महलो ट्रक भराए अचां। पुट रोज़गार जे लाइ हथ पेर हणो पवंदो, वधीक तूं जीअं मुनासिबु सम्झे। पोइ मुंहिंजी जान तुंहिंजो छा इरादो आहे? ॾींहुं थी मोकल या अञा घर में वेठो हुजां? रोज़ीअ जी तलाश में निकिरण लाइ त मूं तोखे नाहे रोकियो। जे दिलि सां मोकल ॾी त मां हींअर ई निकिरी वञा। हा भले वञ, पर पंहिंजो थोरो ख़्यालु कजां। मुंहिंजी जान त तो में आहे। तूं पंहिंजो ख़्यालु रखंदीअ त मां ख़ुशि रहंदुसि। समझा तो त मूसा खान जा दुश्मन मरी खपी गया, जो असांजी सारी कोन खुले। अदा मूसा खान असांजी संभाल ते ज़रूर ईंदो, पर छुटण खां पोइ हिकु महिरबान ज़रूर कजांइ। कॾहिं बि मूसा खान जी ज़बान ते इतबार न कजांइ। हींअर जेको मुंहिंजी दिलि में आहे उन जी तोखे ख़बर न आहे। छुटण खां पहिरियां ई मां चाहियां थो त मूसा खान खे ख़तमु कयूं, छो त हिन वक़्तु मूसा खान खे मारणु असां लाइ को मसइलो न आहे। मूसा खान असां मथां एतबार करे थो। हाणे भर में वेही बि बंदूक हणंदासूं तंहिं बि मूसा खान खे ख़बर न पवंदी। हींअर मूसा खान जी सॼी बाह मुजीब आहे, मुजीब। जेकॾहिं मूसा खान सां गॾु मुजीब खे बि ख़तमु कयूं त किसो ई तमामु थी वञे। मुजीब ॻाढ़े ॿोड़ ते विढ़े पियो, किराए जो कातिल आहे। मूसा खान जे मरण खां पोइ तोखे ॻोल्हे हथु कोन्हे थो। अदा आचर अदीअ खे ॻोल्हण खां अॻु में पंहिंजे बगल में वेठल दुश्मन खे ख़तमु कयूं। किथे ईअं न थिए त असांजो ध्यानु आचर हुजे ऐं मूसा खान बंदूक खणी पिफड़ ई गड़ी विझे। मुंहिंजो पाण इहो इरादो आहे। बसि इहा दुआ कर त मूसा खान असां मथां एतबार करे जेल मां ॿाहिरि कढाए, ऐं जंहिं ॾींहुं मूसा खान जी उताक ते हलंदासीं उन ॾींहुं इन शैतान खे ख़तमु करे हिन ॻोठ मथां कारे पाछे खे हमेशह लाइ ख़तमु करे छॾींदासीं। इहा बि ख़बर नथी पए त ॻोठ मथां छा थी गुज़रे ऐं कहिड़ा कहिड़ा माण्हू मूसा खान यता वेठा आहिनि। ॻोठ में समूरा ई सूरनि में हूंदा, केरु ख़ुशि हूंदो? जेको मूसा खान जा जूता साफ़ कंदो उहो ई ख़ुशि हूंदो। बाक़ी ॿियनि मथां मूसा खान जे ज़ुल्म जी लठ रोज़ वधंदी हूंदी। बाबा जी बि ख़बर कान थी पवे, अलाए निकिरी वियो अलाए हिते आहे। मुंहिंजी सम्झ में त निकिरी वियो हूंदो। जेकॾहिं हिते हुजे हा